सम्झो त असांजो टक्कर कंहिं दलेर दुश्मन सां थियो आहे। इहा त असांखे ख़बर ई न हुई कि असांजो दुश्मन पंहिंजी नियाणी खे हथियार तौरु इस्तेमालु करणु थो चाहे। दिलावर खान, तूं हथूं ओरांगे रहियो आहे। ही मुंहिंजो तॾो आहे। जेकॾहिं मां चाहियां न त तोखे बधी कोठनि में बंदि करे छॾियां। गुरूंडा, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा, तोखे कहिड़ो फ़ाइदो खपे, कहिड़ो पेट में सूर अथई, हू ॿुधा। मां छोकिरीअ जा पूरा 5 घणा थिया 10 लख रुपया वठंदुसि। 10 लख? अदा ही मोह दाफे थो। असां न्याणी जो संग तकनि ते कोन खपाईंदासीं। या त महबूब जी पहिरीं अदा हूंदी आहे त हू पंहिंजे आशिक खे सिकाईंदी आहे, केॾी महिल ॻाल्हाइण जे लाइ, केॾी महिल दीदार जे लाइ, केॾी महिल आवाज़ ॿुधण जे लाइ। ऐं आशिक बसि इल्तिजा ई करे सघे थो, ॿियो छा थो करे सघे। फिलहाल त मूंखे तोखे तड़पाइण में ॾाढो मज़ो थो अचे। जॾहिं हिन दिलि में तुंहिंजे लाइ रहम पैदा थी वियो न, त पोइ मां तोखे आज़ादु करे छॾींदसि। ऐं रहम न आयो त पोइ तुंहिंजो ठिकाणो छा हूंदो, इहो त तूं ॼाणे थो सघीं। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।